गाड़ी हवे रखे वे तो ॿुधाए थी। हाँ ॿुधाए। भुरल अॼु वरी मासी मूंसां विढ़ी आहे। मूंखे सवली मानी बि पचाइण कोन ॾिनी। इन चिकचिका में देर थी वई। हाँ ॿिन्हिनि खे अलाए कॾहिं जे अकुल ईंदो। आउं तव्हां ॿिन्ही खे समझाए समझाए थको आहियां सुरई। हे पर मुंहिंजो ॾोह हुजे त चओ न। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? रोज़ रोज़ थी मासी मूंसां विढ़े। पर सुरई अम्मा खे आउं खोजाड़ो चवां, उहा मां आहे मुंहिंजी, घर जी वॾी आहे। बराबर घर जी वॾी आहे, पर इन जो इहो मक़सद त नाहे भुरल जो थोरी घणी सां मूंसां लायो वेठी हुजे। पर आउं हुनखे घर मां कढी त कीन छॾींदुसि न सुरई। मुंहिंजो त सुखी फिटाए छॾियो अथसि। मूंखे ॿुधाए त आउं छा करियां भुरल? ए सुरई, एके पासे तूं त एके पासे अम्मा, मूंखे त की सम्झ में की नथो अचे। मां चवां थी त तूं हुनखे जुदा घर ठाहे ॾे। धार थियण खां सवाइ ही मासी त मूंखे जीअण ई कान ॾींदी। सुरई आउं ईअं कंदुसि न, माण्हू की न खिलंदा त माउ खे घर मां धार करे छॾे। छा लाइ माण्हू खिलंदा? छो खिलंदा भुरल माण्हू? पोड़ी माउ खे घर मंझां कढंदुसि त माण्हू मूं मथां कीअं न खिलंदा। जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। माण्हुनि खे छा आहे? पर भुरल असीं त पंहिंजी सहूलियत ॻोल्हींदासीं न। तोखे मुंहिंजी बेइज्जती जो फिक्र कीने सुरई? ईअं न चओ, पर मासी जो पंहिंजा लक्षण अहिड़ा आहिनि त आउं छा करियां? भला मूंखे मानी खाइण ॾींदी की न? सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।